अस्सलामु अलैकुम नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ सां गॾु मां अमानुल्लाह असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं पन्नो आकिल मां। नाज़रीन, ग़रीबाबाद पन्नो आकिल में ॿिनि धुरियुनि में ख़सीस नाली जी ॻाल्हि ॿोल तां जहिड़ो थी पियो आहे। मलिक ऐं कटबर बिरादरी जे विच में जहिड़ो थी पियो। लठियूं लॻण सबबि कटबर बिरादरी जे ॿिनि नौजवाननि खे सख़्तु ज़ख़्मी कयो वियो आहे। नाज़रीन, हीअ मनाज़िर अव्हांखे तालुका हॉस्पिटल पन्नो आकिल मां अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। नाज़रीन, ज़ख़्मियुनि खे तालुका हॉस्पिटल पन्नो आकिल में फर्स्ट एड खां पोइ रेफर कयो वियो आहे सखर। नाज़रीन, अव्हां सां हीअ फुटेज शेयर करे रहिया आहियूं। मलिक बिरादरी जे 5 जवाबदारनि जे ख़िलाफ़ पुलिस स्टेशन पन्नो आकिल ते केस दाख़िल कयो वियो आहे कटबर बिरादरी जे फ़रियाद ते। नाज़रीन, SHO पन्नो आकिल जो चवणु हो त वधीक जांच करे रहिया आहियूं। इंशाअल्लाह जंहिंसां नाइंसाफ़ी थी आहे इंशाअल्लाह उन सां इंसाफ़ कंदासीं। हीअ फुटेज अव्हां सां पन्नो आकिल मां नाज़रीन शेयर करे रहिया आहियूं। मुतासिर कटबर बिरादरी जे नौजवान जो चवणु हो त असां पन्नो आकिल इस्पताल ज़ख़्मियुनि खे वठी आयासीं। उते बि असां सां हमिलो करण लाइ मलिक बिरादरी जा नौजवान पहुता, जिते पुलिस उन्हनि खे बजाए डुकाए उन्हनि खे गिरफ़्तार कयो। अचो त उन मलिक बिरादरी जे मौक़िफ़ ॿुधूं तूं छा था चवनि। नाज़रीन, हा छा मसइलो आहे? साईं, मसइलो ॿियो कुझु न हो। असां पाड़े जे हिसाब सां पाड़े में हिन सां ॻाल्हायोसीं पिए, चयो त नाली यार थोरी मथे कयो। हिननि हमनत में असांखे गारियूं तव्हां चकलायो, तव्हां भंगियो, हीअं हूअं असांखे मतिलबु गारियूं ॾियणु शुरू कयो। अञा अस्पताल असां आया आहियूं, FIR NC कटराए आया आहियूं, को बि हिते अची करे असांखे पंहिंजो गारियूं ॾींदो। अस्पताल में रननि खे वठी करे असांखे कुटियो अथऊं। असांजा 2 माण्हू ज़ख़्मी कया अथऊं। 3 हिननि वटि हथियार बि आहे। 4 माण्हू लामालूम आहिनि। 2 जा नाला आहिनि। हथियार आहिनि, कुआड़ियूं आहिनि। असां इहे ॾिठो आहे बाक़ाइदा। उन्हनि खे हथियार हो कढी आया। हथियार आहिनि। 2-3 माण्हू महर बि हुआ, अलाए कहिड़ा बि हुआ। चकर असांखे सम्झ में न आयो। जवाबदारनि जा नाला? जवाबदार वसीम ऐं गुलू, हिकिड़ो वाली थुल्हो मोटो। उन्हनि सां असांखे नाजाइज़ी कई अथऊं। घर में अची घिरिया आहिनि, कुआड़ी हई अथऊं। असां पुलिस वारो आहे हिकिड़ो, उनखे घणो 2-3 नामालूम बि ॾिना आहिनि। पर FIR कटराए अस्पताल आया आहियूं। तव्हांजा माण्हू ॿधी विया छा पुलिस? न साईं, असांजा न वठी। असां मेडिकल रिपोर्ट वठी आया आहियूं। उन खां पोइ अची हिते वरी पंजाबी विढ़िया आहिनि। असां अस्पताल में अची विढ़िया आहिनि, गारियूं ॾिनी अथऊं असांखे। वरी मुंहिंजो साईं गुलाम मुस्तफ़ा नालो आहे।